रहीम जीअं त मां सर सां अॼु तव्हांजी ख़िदमत में वरी ॿीहर हाज़िर थियो आहियां हिकु नई टॉपिक सां। अॼु असां पढ़ंदासीं व्हाट इज़ नाउन यानी इस्म छा आहे। अॼु जी सिंपल डेफिनेशन पढ़ंदासीं आंस में जो कोन सिंपल डेफिनेशन नाउन इज़ ए नेमिंग वर्ड or noun is the name of person, place, animal, thing, idea, etc. इस्म माना नालो कंहिं बि माण्हूअ जगह कामा जानवर कामा शय ख्याल वगैरह जे नाले खे इस्म चइबो आहे। छा चइबो आहे? इस्म चइबो आहे। अचो त हाणे इस्म खे वधीक पढ़ूं एग्जाम्पल जे ज़रिए। पर्सन, प्लेस, एनिमल, थिंग, आइडिया, लुकअप। यानी जेकॾहिं असां माण्हुनि में चऊं त माण्हुनि में आहे जीअं एहसान, उस्ताद, टीचर। प्लेसेस में हाउस यानी घर उनका बाद में हॉस्पिटल, अस्पताल। एनिमल्स में काव, लॉयन, गऊ, शीप। थिंग्स में पेन, चार्ट। आइडिया में जीअं लव, हेट, प्यार, नफ़रत। अचो त हाणे इनखे असां डिटेल में पढ़ूं। व्हाट इज़ नाउन? इस्म छा आहे? नाउन इज़ नेमिंग वर्ड। अल्लाह ताला जेका भी शइ ख़लकी आहे उनजो नेम आहे। हर उहा शइ जेके नेम आहे, नालो रखियो वियो आहे, उन शइ खे असां नाउन वठंदा आहियूं। हाणे उहा कंहिंमें हुजे, मिसाल जे तौर ते नेम ऑफ पर्सन यानी उहा माण्हुनि में हुजे, जीअं फॉर एग्जाम्पल तौर एहसान, उस्ताद ॿ। मिसाल जे तौर ते एहसान ऐं उस्ताद लिखियोसीं। उस्ताद भी माण्हू हूंदो आहे ऐं एहसान भी नेम आहे यानी माण्हुनि जो नालो हुजे। उनखां बाद में प्लेस यानी जगह कहिड़ी? मिसाल जे तौर ते असां चऊं था हाउस, घर भी जगह हिकिड़ी, हॉस्पिटल भी हिकिड़ी जगह, खोड़ सारी हज़ारी जगहूं आहिनि। उनखां बाद में एनिमल यानी जानवर, काउ, लॉयन, शीप। थिंग यानी शय, पेन, चार्ट, etc. आइडिया, लव, हेट। हाणे सिंपल जे तौर ते असां एग्जांपल में थोरो बि रिवाइज कयूं। पर्सन यानी माण्हुनि जा नाला हुजनि, कंहिं बि माण्हू जे नाले खे असां पर्सन में असां छा चवंदासीं? नाउन। प्लेस यानी जगह, कंहिं बि जगह जो मिसाल जे तौर ते कहिड़ी जगह थी सघंदी? मस्जिद आहे, घर आहे, अस्पताल आहे, खोड़ सारी जगहूं आहिनि। रोड आहे, होटल आहे, रेस्टोरेंट आहे। एनिमल यानी जानवर। हाँ हज़ारनि जे तादाद में जानवर आहिनि, जहिड़े बि जानवर जो नेम खणंदासीं उहो असांजो एनिमल ईंदो। काव आहे, लायन आहे, ॻऊं आहे, शींहुं आहे। हाणे थिंग यानी शइ। हाणे शइ कहिड़ी थी सघे थी?
हज़ारनि जी तादाद में जेके भी शयूं आहिनि, मिसाल जे तौर ते पेन आहे, चाट आहे, फेन आहे, डस्टर आहे, ETC वग़ैरह वग़ैरह। हाणे हुन खां बाद में आइडिया, आइडिया लफ़्ज़ जी माना आहे ख़्याल। हाणे आइडिया में उहे असांजी जेके शयूं हुजनि जेके इमोशन हुजनि, यानी उन्हनि में जज़्बात बि हुजे, ख़्याल बि हुजे, एहसासात बि हुजे। मिसाल जे तौर ते लव आहे, प्यार आहे, हेट आहे, नफ़रत आहे, जंहिंमें असांखे आइडिया ज़ाहिर थिए असां हुन शइ खे, यानी उहो ख़्याल ज़ाहिर थिए असां हुनखे आइडिया चवंदासीं। इहो सिंपल डेफिनेशन इंशाअल्लाह ताला असां नेक्स्ट लेक्चर सुभाणे काइंड्स ऑफ नाउन पढ़ंदासीं।